नाज़रीन, तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त गिरोड़ शरीफ़ दरगाह जी गादी नशीनी ते ॿ दावेदार साम्हूं। जी नाज़रीन, गिरोड़ शरीफ़ दरगाह जी गादी नशीनी ते ॿ दावेदार साम्हूं। गिरोड़ शरीफ़ में सैयदनि पारां कट घुरायो वियो। 61 सालनि खां पोइ ॿीहर मंगरियुनि पारां गादी नशीनी ते कयल दावा खे सैयदनि मुस्तरद करे छॾियो। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब मंगरिया वेलफेयर पारां गुज़िरियल ॾींहुं कडियारो में गिरोड़ शरीफ़ जी दरगाह शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जी गादी नशीन तौर रफ़ीक मंगरियो खे पटको ॿधायो वियो, जंहिं बाद गादी नशीनी तां तकरार उभरी उथियो। गिरोड़ शरीफ़ जे गादी नशीन सैयद आसिफ शाह चयो त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी खे 3 न्याणियुनि जो औलाद हो, खेसि पुटु न हो। गिरोड़ी 3 न्याणियूं सैयदनि खे ॾिनियूं, जंहिं बाद दरगाह जी पग गिरोड़ी जे मुर्शिद दरगाह लमारी वारनि ऐं असांजे सैयदनि गॾियल तौर ते मुंहिंजे ख़ानदान खे ॾिनी, जंहिं बाद मुतफ़िक़ तौर आउं 8हों गादी नशीन आहियां। अॼु खां 61 साल पहिरीं बि मंगरियुनि अहिड़ी दावा कई हुई, जंहिं बाद हू लिखत में उन दावे तां दस्तबरदार थी विया हुआ। हाणे गादी नशीनी जो पटको ॿधंदड़ जो गिरोड़ी सां को बि ख़ानदानी तालुक़ न आहे। चंद माण्हुनि जे चवण सां केरु गादी नशीन नाहे थी वेंदो। हिन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कुझु शिर पसंद हितां जो अमन अमान ख़राब करण लाइ तकरार उभारे माहौल ख़राब करणु चाहिनि था। इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हिन अमन अमान धरती खे हरू-भरू जे इंतशार खां बचायो वञे। ॿिए तरफ़ गादी नशीन जे नए दावेदार रफ़ीक मंगरियो चयो त गिरोड़ी असांजो ॾाॾो आहे, मूंखे मंगरिया बिरादरी गादी नशीन मुक़ररु कयो आहे, ऐं गादी नशीन आहियां।